सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो जलवो नजर में हिन मोहब्बती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन मोहब्बती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। खा फ्रूट खा। पर छो खावा? मां चवां तो खा, बस मां चवां तो खा। तू आकर आई कर, मुझे चौथा मारे। चुप करे, माट करे खा। मुझे पेट भर दिया, मैंने तो खाई जगह। बारे जालिमा आखिर मां डो केड़ो कयो, मुखे चौथो मारे। पानी पी, पी पानी। बस मां ॿियो नथो पी सघां। पी पी पानी।
पियो। अब्बा ओ ज़ालिम मां तुंहिंजो कहिड़ो रोकियो आहे खुदा जे कहर खां डिॼो मां नथो पी सघां ॿियो हलो हलो अब्बा अब्बा सरदार मां त तोखे पंहिंजे लाइ अज़ाब पे सम्झो पर तूं त खुदा जे तरफ़ां मुंहिंजे लाइ रहमत बणिजी आयो आहे मूं तोखे ॾाढो घटि वधि ॻाल्हायो मूंखे माफ़ कर बाबला जेकॾहिं मां तोखे उन वक़्तु ॿुधायां हा न त तुंहिंजे वात में सप वियो आहे त ख़ौफ़ ऐं हिरास मां तुंहिंजो हियां फाटी पवे आहे ऐं तूं उते ई मरी वञी आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको दुश्मन अव्हां जी जान में मौजूद आहे तंहिंजो अहवाल जे ज़री पुरज़ी ॿुधायां त जेकर वॾनि वॾनि बहादुरनि जा जिगर डप खां डरी पवनि ऐं अहिड़ा हौसला ख़ता थी वञनि जो न रस्ते जी ख़बर पवेनि न कोई कम ई करे सघनि उहो अंदर वारो दुश्मन नफ़्स ऐं शैतान जंहिंजी कारगुज़ारिन जो ज़हर हर क़िस्म जूं बद अख़लाक़ियूं आहिनि जेकी रूह खे बीमार ऐं बेकार करे विझनि। हे इंसान तोखे को दाना दोस्त यानी कामिल मुर्शिद घुर्जे जेको तजवीज़ूं कमु आणे तुंहिंजे अंदर मां उहो दुश्मन ॿाहिरि कढे ऐं तुंहिंजी रूहानी ज़िंदगी सलामत रखे। हाँ पर अमीर खान जे कम में एडी सुस्ती छो आ छा मसलो आ न सरकार वसा त हू कम करे पियो ऐं बाक़ी तूं मां तकड़ इन जे करे कोन पियो कयां हिकु कमु नाजाइज़ ॿियो साफ़ इन जी लूंज किथे बदनामीअ जो बाइस न बणिजी पवां। हाँ तूं ठीक थो चए पर अख़बार जी सुर्खियुनि जी ज़ीनत बि तूं पाण खे बचाए जाए बाक़ी नंढियुनि नंढियुनि ख़बरुनि ते तूं मुछ छॾे छॾींदो कर मां वेठो आहियां न साईं अॼु शाम अव्हां जो सोशल वेलफेयर वारनि सां टाइम रखियल हुयो न बाबा न अॼु संडे नाइट आहे हुनखे सूमर जो टाइम ॾिजांइ अॼु त बहार बानूअ जे बहार सां दिलि खे सरशार कंदो। उनका ही
वरी छो आयो आहीं हिते? मुंहिंजे दिलि जा सभई दग हिते ई था अचनि। मां चवई थी निकिरी वञ था। पंहिंजे आशिक सां अड़वर्ता न कर जाना। तूं आशिक हुए आही न? तूं धोखेबाज़ ऐं कूड़ो आहीं। हा हा आहियां मां कूड़ो, आहियां मां कूड़ो, पर तुंहिंजे ॼार मां नथो निकिरी सघां, नथो निकिरी सघां। इहे ॻाल्हियूं ॿिए कंहिंसां कजांइ। मां गंदी ज़रूर आहियां, तो जहिड़ी धोखेबाज़ मकार न आहियां। तूं ठोगी आई ठोगी। सॼी दुनिया ठोगी आहे, सिर्फ़ मां न। ऐं तूं कढ़ी पाक दामाना जो मुंहुं मां थी एबा कढी। मां तो वांगुरु शराफ़त जी दावा त कोन थी कयां। मां सीधी सादी आहियां, पर तूं मुनाफ़िक आई मुनाफ़िक। स्टॉप इट, स्टॉप इट। आस्ते ॻाल्हाए। असांजो आवाज़ त आहे ऊचो, पर तुंहिंजो ऊचो आवाज़ तुंहिंजी ॻीची में पवंदो। मां चवां थी निकिरी वञ था। हा निकिरी वेंदुसि। जेकॾहिं तूं चवीं थी मां निकिरी वञा त मां निकिरी वेंदुसि, पर आख़िरी भेरो असांजे उञायल अंदर ते पंहिंजे सुरीले आलापन जी बरसाति करे ॾेखार। न, हाणे तो लाइ मुंहिंजे दिलि जा दरवाज़ा बंदि थी विया। हाणे मुंहिंजी आवाज़ में कहिड़ो असरु हूंदो? आहे असरु आहे। इहो तुंहिंजी आवाज़ जो असरु ई त आहे जो असांजा पेर तुंहिंजी चाउठ टपी हिते हलिया था अचनि। न त हिन बाज़ार में कहिड़ी खोटी आहे। वञ, तूं इन लाइक़ त आहीं। तो मुंहिंजे प्यार जो क़दुरु न कयो। हाणे मुंहिंजे दिलि में तो लाइ का बि जॻह न आहे। माफ़ी त मिली सघे थी? न। छो? पंहिंजे अंदर जे कूड़े शख़्स खां पुछ त हुन मूंखे कूड़ा ख़्वाब छो ॾेखारिया। मजबूरी हुई। मां बि मजबूर आहियां ऐं पंहिंजो पाण खां शर्मिंदी आहियां त मूं तो ते एतबार छो कयो, जॾहिं त एतबार असांजी किताब में ई कोन्हे। ठीकु आहे, मां बि तोसां वाइदो थो करियां। अॼु खां पोइ कॾहिं मूंखे हिन बाज़ार में न ॾिसंदी। सुठो बि इहो अथई। पंहिंजे नंगनि जे हूंदे अजायो वती थो नूस नूस कंदो। वाह जो कम के लॻो आहे। हल फ़क़ीर, छॾे पाणी ॾियण खे, हल था घुमूं फिरूं। पाणी त ॾियणो आहे बचन खे, ॿियो बाक़ी छा आहे? अलाए छा थो चवे यार, हेॾो सारो पीउ जो बंगलो छॾे हिते अची आस्थानो ठाहियो अथई। हल बाबा हल, असां सां गॾु ज़िंदगी खे इंजॉय कर। दोस्त, इंजॉय त मां बि कयां थो, पर तरीक़ेकार कुझु मुख़्तलिफ़ आहे। यार जेको कुझु असां कंदा आहियूं तूं उनजो उपतो छो कंदो आहे? छो जो मुर्शिद करीम जे तरफ़ां सबक़ कुझु अहिड़ो मिलियल आहे। मिठाई सरकार जे चवानी त अखि उल्टी धार वह उबतो आम असीं, जेला वारो लोक वहे तू चो वहो भार। ऐं तूं वारो डैडी वते तो आम जी खल लाईंदो, माण्हुनि खे सुनहरी ख्वाब ॾेखारे ऐश थो करे। ऐं तूं नादर, हर माण्हू पंहिंजे अमल जो पाण ज़िम्मेदार आहे ऐं हू ख़ुदा पाक जे अॻियां पाण जवाबदेह थींदो। सही आहे, पर हल असां। यार मां चयुमि न त मां तव्हां सां नथो हली सघां। को शक कोन्हे त तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो, पर मुंहिंजो दग ॿियो आहे।
मिसल इश्क दी आख सुनावा जिवें तपे लोहार दी तावणी इश्क दा लारा लादा चढ़दा जिवें मौज दरा दी सावणी रो राज कढना रजा में राजी जेड़ी तेड़ी निभावण असां वटि हर को वेहण पसंदि न कंदो बाबा या त दुनिया जो सतायल हूंदो आहे या नफ़सानी ख्वाहिशुनि जो मारियल बस सभु दरवाज़ा बंदि ॾिसी हिन रंग ते भुलिजी पवंदो आहे ईअं कीअं हूंदो साईं इहो रंग हर कोई त नाहे पाईंदो छो हिन में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे बाबा आहे साईं ख़ासि ॻाल्हि आहे जोग वठणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे हूंदी ऐं वरी मलामती फ़क़ीर इहे त क़याम न आहिनि हूंदा तो सही चयो पर हर असुल जो नकुल बि त हूंदो आहे तोखे कहिड़ी शइ राग़ब कयो आहे मूं ॾांहुं थी सघे थो मां बि नकली फ़क़ीर हुजां न साईं मुंहिंजी अखियूं धोखो न आहिनि खाईंदी पर ॿियनि खे त ॾींदियूं आहिनि ॾिठो मूं चयो न त तव्हां असली फ़क़ीर आहियो भला ढोंगी फ़क़ीर खे कहिड़ी ख़बर त मां कंहिंसां केतिरी वेसाघाती करे आयो आहियां कंहिंखे धोखो ॾेई आयो आहियां हा तूं छॾे न ॻाल्हि खे जे तोखे फ़क़ीर सां मिलणो आहे त मूंखां वधीक हिकु फ़क़ीर थिए हिन ई शहर में रहंदो अचे सफ़ेद पोश फ़क़ीर सिफ़त इंसान पाण लिकाए घुमण वारो झूनो बाज़ार मां सामान धोए गुज़ारो कंदड़ फ़क़ीर खे ॻोल्ह न साईं मुंहिंजी दिलि बसि तव्हांजे क़दमनि में अची किरी आहे मां ॾाढो उदास थी पियो आहियां साईं पिलो जी नफ़रत जे बावजूदि हुनजी मोहबत मूंखे बेहाल करे छॾियो आहे हिकु माईअ जे इश्क तोखे मुंहिंजे क़दमनि में अची केरियो आहे दिलि खे संभाल सोना दिलि वॾी क़ीमती शइ थी हा साईं हुनजी मूंसां ॾाढी दिलि हूंदी हुई पर मां हमेशह हुनखे धोखे में रखंदो आयुसि कूड़ ॻाल्हाईंदो रहियुसि हाणे जॾहिं हुनखे हक़ीक़त जी ख़बर पई आहे त साईं हुन मूंखे बिल्कुलु बि धिकारे छॾियो आहे बाबा तोखे धोखे करण जी सज़ा त मिलंदी न बाक़ी मूं तोखे चयो न त दिलि खे संभाल तूं रूहानी हुस्न जे लिहाज़ खां यूसुफ आहीं गोया ही जहान हिकु खूह आहे तूं सब्र जी रसीअ सां उन खूह मां पाण खे कढी सघीं थो साईं मां दिलि खां मजबूर आहियां साईं इन बेसब्री जे करे ॾेह में ॾिठो थियो आहियां साईं काश माण्हूअ खे इन लाइ मां साबरीन जी लज़त जी ख़बर पवे केॾो न माण्हू बेवकूफ़ आहे जॾहिं मालिक पाण चए थो त मां सब्र करण वारनि सां गॾु आहियां पोइ बि माण्हू हुन सां गॾिजे नथो अफ़सोस सद अफ़सोस यूसुफ ऐं ज़ुलेखा जो किसो क़ुर पाक में पढ़ियो अथई हा साईं पोइ बि पाण ज़ुलेखा लॻो पियो आहीं यूसुफ कॾहिं थींदो शायदि मुंहिंजी ॻाल्हि न वणेसि जे सभु
जे सब मानू यूसुफ थी पवन तो ज़ुलेखान जा ज़ोर टुटी पवन। अच्छा ॻाल्हि ॿुध, अख़्तर खे चई छॾाए त को बि मुंहिंजो पुछे हुनखे ॿुधाइजो त साहब कराची मीटिंग में वियल आहे, ठीकु आहे? पुट बिजली वई त तो निमाज़ छॾे विंजणो हणणु शुरू कयो। इहो कहिड़े किताब में लिखियल आहे त निमाज़ छॾे विंजणो हणजे? बाबा साईं, इश्क जे किताब में लिखियल आहे। अहिड़ी ख़िदमत जो मौक़ो वरी नसीब थिए अलाए। मां तव्हांजे साहब सां मिलण थी चाहियां। साहब कोने छा मतलब? हिन वक्त कोने न, नेठ त पंहिंजे घर ईंदो। ओहो, मां तो चयो न साहब कोने को। साहब उते कावड़बो। हल बाहर। हाँ साहब कावड़बो। छो कावड़बो? जॾहिं असां खां वोट वठण ईंदा आहिनि तॾहिं त तुंहिंजो साहब नथो कावड़जे। अख्तर बाबा छॾे हिनखे। ॾिसो न, मूंखे ॿाहिरि थो कढे। हिनखे एहसास ई न आहे त मां केतिरो बंदि करे हिते आई आहियां। मुंहिंजी बि का मजबूरी हूंदी न। तव्हां कयो वियो वियो। तव्हां ई ॿुधायो, जॾहिं इलेक्शन जा ॾींहं अचनि था त इहे सभु सियासतदान हिक हिक ग़रीब खे ॻोल्हे लहनि था, हमदर्दियूं कनि था, जलसा जुलूस कनि था, गाॾियूं काहे अचनि था त वोट ॾियण हलो। ऐं जॾहिं इक़्तिदार में अचनि था त ईअं था गुम थियनि ॼण गॾाए जे मथे था सिंह था गाइब थियनि। तव्हां रिलैक्स थियो। तव्हां बिल्कुलु सही था फरमायो। मौला अली साईं जो हिकिड़ो ख़ूबसूरत फरमान आहे त मोमिन जो इहो शान न आहे त उहो साॻे ॿिर मां ॿीहर ॾंगिजे। तव्हां जॾहिं इहो सभु कुझु ॼाणो बि था पोइ तव्हां उन्हनि माण्हुनि खे वोट छो था कयो? मुंहिंजो त बिल्कुलु बि इरादो कोन हुयो। मूं त चाचे जे चवण ते वोट ॾिनो। घर जो वॾो त उहो ई आहे न, बाबा त आहे कोन। अमर नंढे हूंदे गुज़ारे वई। ऐं तव्हां ई ॿुधायो, घर जे वॾनि जो चवणु न वठणु मुनासिब त नाहे न। हिन जो मतिलबु त अवां दिलि जी ख़ुशीअ सां वोट न कयो? बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि न। मूंखे ख़बर आहे, मां अख़बारनि में पढ़ंदी आहियां त इन्हनि सियासतदाननि खे केतिरियूं सहूलियतूं मिलनि थियूं, कहिड़ा कहिड़ा कम कनि था ऐं कहिड़ा कहिड़ा पकड़जी वञनि था, पर कहिड़ा कहिड़ा फबी था वञनि। एहतिसाब बिल्कुलु बि नथो थिए ऐं उन्हनि जे पोले बदिरां वरी ॿी हुकूमत वारा अची कनि था। तव्हांजो बाबा साईं में कहिड़ो कमु आहे? सर तव्हांजो बाबा आहे? सर त ॾाढा रहम दिल आहिनि न। मां त ॿियनि सियासतदाननि जी ॻाल्हि पई कयां, ॿिया जेके सियासतदान आहिनि उन्हनि जी। सर मां MA पास आहियां, कंप्यूटर बि सिखियल आहियां। सर मूंखे नौकरी खपे। सर ॾिसो न, मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि। मां मिसकीन आहियां, आख़िर काॾे वञां मां, छा कयां? तव्हां ई ॿुधायो न, ज़कात ते आख़िर मां केतिरो गुज़ारो कंदसि, तव्हां ई ॿुधायो। अवां बिल्कुलु परेशान न थियो। मुंहिंजो बाबा साईं बिल्कुलु रहम दिल माण्हू न आहे। तव्हां खुली ॻाल्हायो। हा, माण्हू बि ईअं ई था चवनि। ॿियो त तव्हां ज़कात छो था वठो? तव्हांजो चाचो तव्हांखे ख़र्च न आहे छा ॾींदो? ॾींदो आहे, उहो बि ॾींदो आहे, पर महांगाई ॾिसो था केॾी आहे। इहो तव्हां का दरख़्वास्त या CV वग़ैरह आंदी आहे? जी, हे वठो। ठीकु आहे, तव्हां भले हलो। हिन में तव्हांजी एड्रेस लिखियल आहे न? हाँ सर, एड्रेस त लिखियल आहे, पर तव्हां मुंहिंजो मोबाइल नंबर बि लिखी छॾियो। अवां वटि
मोबाइल बि आहे? सर मोबाइल कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सर मोबाइल त अॼुकल्ह गॾा गाॾो हलाइण वारे वटि बि आहे, मज़दूरनि वटि बि आहे मोबाइल। मुंहिंजो इहो मतिलबु न हो। सर जेकॾहिं तव्हां माइंड न कयो त हिकिड़ी ॻाल्हि चवां। चओ। दरअसल सर मुंहिंजी शादी न थी आहे। सर मूंखां वॾियूं 2 भेनरूं आहिनि मुंहिंजियूं, उन्हनि खे छॾे मुंहिंजी शादी पहिरियां कीअं थींदी? सही था चओ। तव्हां भले हलो हाणे। सर मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे बुरी त न लॻी न? न बिल्कुलु बि न। सर जेकॾहिं ईअं नथो चइजे न त नौकरी ई नथी मिले, इन करे मूं चयो त मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि। भला सर मुंहिंजी नंढड़ियूं भेनरूं ऐं भाउ उहे बि त ॿार आहिनि न। सर तव्हांजी शादी थियल आहे? न, मुंहिंजी शादी न आहे थियल। ॾाढो सुठो कयो अथव सर। मां त चवां थी बेस्ट आहे। ख़बर अथव शादी में वॾो झंझट आहे, हज़ारे मसला आहिनि, ॿारनि जा, ज़ाल जा, अलाए केतिरा मसला आहिनि। सर दवा ऐं तालीम त हिन मुल्क में आहे ई न। बल्कि मां त तव्हांखे हिकु सलाह ॾींदसि। सर तव्हां जेकॾहिं शादी कयो न त ॿिए मुल्क में वञी कजो। हिते को फ़ाइदो न आहे। मूंखे ई ॾिसो सर, डिग्री हुजण जे बावजूदि वतां थी कागज़ रुलाईंदी। सर जंहिं बि अख़बार में इश्तिहार ॾिसंदी आहियां उते अप्लाई कंदी आहियां, पर मुंहिंजी बदकिस्मती मूंखे हमेशह नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। चवनि था त वज़ीरनि ऐं मिनिस्टरनि जी कोटा हूंदी आहे। सर तव्हां मुंहिंजी मदद ज़रूरु कजो, न त मुंहिंजी शादी न थींदी न। सर अॻे मुंहिंजो 2 भेनरूं घर वेठियूं आहिनि। सर मूंखे नौकरी न हूंदी त मूंसां केर बि शादी न कंदो। तव्हां हाणे वञो, मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि। ठीकु आहे सर। सर मां ॿीहर कॾहिं अचां? तव्हां हीअं कयो, तव्हां हफ़्ते खां पोइ अचिजो। पर सर हू तव्हांजो नौकर आहे न, उहो मूंखे अंदरि अचण ई नथो ॾिए। तव्हां बेफ़िक्र थियो, मां हुनखे चई छॾींदुसि, हू तव्हांखे न रोकींदो। ठीकु आहे सर, थैंक यू। पर सर चओ। सर मां दिलि जी ख़राबु न आहियां। अलाए छो कूड़ हणी फांसी पवंदी आहियां। कूड़ न हणंदी कर न। सर हिते सच मूं वांगुरु मथो ढकी घुमे थो वीचारो। सर मूं तव्हां सां कूड़ ॻाल्हायो। मुंहिंजी का भेण न आहे, मुंहिंजो को भाउ बि न आहे। सर तव्हां मूंखे नौकरी वठी ॾींदव न? मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि। अलाह साईं सभ जो आहे। मां तव्हां लाइ दुआ कंदुसि सर। बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा ये हिकु छोकिरी जी दरख़्वास्त आहे नौकरीअ जी, सो हुनखे नौकरी खपे। बाबा खोड़ नौकरियूं तोखे न ॾींदुसि त ॿियो कंहिंखे ॾींदुसि। पर मूंखे ॿुधाए त हीअ तुंहिंजी संगताणी आहे छा? न बाबा, ज़रूरतमंद आहे। ज़रूरतमंद केरु न आहे? मूंखे कंहिं अहिड़े माण्हू जो नालो त ॿुधाए जेको ज़रूरतमंद न हुजे। जेको तूं ई त आहीं जेको पंहिंजे वक़्त खे थुलिया थो वणे। तूं सभु कुझु हूंदे मत तो वीराननि में आस्थाना ठाहींदो। न ॿुधो आहे त दोस्तनि खे खाइण जे चकर में बि बाबा अॼुकल्ह केरु थो कंहिंजो चवणु वठे सवाइ ग़ुलाम जे। मुंहिंजो मतिलबु त सवाइ ज़ाती ग़ुलाम जे कोई कंहिंजो चवणु नथो वठे। माण्हू त मालिक साईं जो बि चवणु कोन था वठनि। छो कोन थो वठे? माण्हू रोज़ा रखे थो, नमाज़ पढ़े थो, ज़कात ॾे थो, ऐं पिणु हज करे थो। हा कलमो बि भरे थो, पर पंहिंजे वजूद जो इनकार नथो करे। ला इलाहा बि चवे थो, पर हक़ीक़ी तौर ते नफ़ी कोन थो करे। इल्लल्लाह बि चवे थो, पर मालिक साईं खे पाण सां गॾु कोन थो सम्झे। तॾहिं त बाबा माण्हू रिश्वत बि वठे थो, चोरी बि करे थो, ऐं
बाबा तव्हांखे त सभु ख़बर आहे, तव्हां त वॾियूं वॾियूं महफ़िलूं बि कंदा आहियो। पुट इहो ई त अॼु जो कल्चर आहे। हाँ बाबा सही था चओ, हर दौर जे साहबनि पंहिंजे जीअण जा, पंहिंजे ऐश इशरत जा नवां नवां ढंग ऐं नवां नवां तरीक़ा इख़्तियार कया। शदाद बि त बाबा पंहिंजी जन्नत ठाराई हुई। ऐं बाबा अॼुकल्ह जा वॾेरा कामोरा वज़ीर नवां नवां बंगला ऊंचूं ऊंचूं मालातूं शिकारगाह पिया ठाराइनि। बाबा साईं मूंखे त लॻे थो त ॼण सभु रेस जे मैदान में बीठा हुजनि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त बाबा उन्हनि हेॾनि सारनि बंगलनि में बिजली बि मुफ़्त जी। बाबा हीउ हेॾो सारो बैंक बैलेंस, हे ॿ बंगला, हीअ हेॾियूं ज़मीनूं, बाबा तव्हां आख़िर कंहिंजे लाइ था कयो? अरे बाबा तूं ई त मुंहिंजो अकेलो पुटु आहे, हीउ सभु कुझु मुंहिंजो तुंहिंजो आहे। बाबा साईं मूंखे अव्हांजी मिल्कियत मां कुझु बि न घुरिजे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? इहे बेवकूफ़नि वारियूं ॻाल्हियूं मूंसां न कर। बाबा साईं अव्हां ऐं सॼी दुनिया वारा मूंखे भली बेवकूफ़ सम्झनि, मूंखे का बि परवाह कोन्हे। पर बाबा साईं मां पंहिंजे होश हवास सां चवां थो त मूंखे अव्हांजी हिन मिल्कियत मां कुझु बि नथो घुरिजे। छो त मूंखे ख़बर आहे तव्हां इहा मिल्कियत कीअं ठाही आहे। मिली का छोरीअ खे नौकरी किन अञा असांजा टुकर खाईंदी? अलाए सॼो ॾींहुं वई हुई, चए थी इलाही जाइनि ते दरख़्वास्त ॾेई आई आहियां। पैसनि ते थियूं मिलनि नौकरियूं, पैसनि ते उन्हनि जा छाड़ता रखियल आहिनि। ईअं बसि माण्हुनि लाइ वज़ीरनि जो या थो पाटे जो दर ते सॼे नौकरियूं ॾेई वेंदनि। चङो हाणे बिस्मिल्लाह करे मानी खा। ॾिस न अला साईं, चाचो ऐं चाची ॼण मुंहिंजे लाइ परावा आहिनि। हल साईं रिश्तनि मां मोहबत ई ख़तम थी वई आहे। तूं त चवंदो आहे सब्र ऐं कोशिश सां कमु वठो, मां त ॿई कयां न। पर मूंखे नौकरी छो नथो ॾी? घटि में घटि मूंखे माण्हुनि जा महणा त न ॿुधणा पवंदा न। ऐं पर मूंखे नौकरी मिलंदी कीअं? न मूं वटि पैसा आहिनि न ई सिफ़ारिश। उहे बादशाही मरी विया जेके रैयत जी सार लहंदा हुया। अला साईं हा मूं हुन वज़ीर जे पुट खे दरख़्वास्त ॾिनी हुई ऐं हुन मूंखे चयो त 8 ॾींहंनि खां पोइ अचिजां। 8 ॾींहं थी विया, सुभाणे पहिरीं फुर्सत में हुन ॾांहुं वेंदसि। कुझु त थी वेंदो न नौकरीअ लाइ। अला साईं ॾिस न, मां नौकरीअ जी लालच में केतिरी तस्बीह थी पढ़ां। हाणे त मूंखे नौकरी ॾे प्लीज़। अल्लाह जी फरमायो। मां गुज़रियल हफ़्ते आई हुयसि, तव्हांखे यादि हूंदो न? आया हूंदव, हर रोज़ साहब असां हिते अलाए केतिरा माण्हू मिलण था अचनि। तव्हां पंहिंजो कमु चओ। मूंखे हुन सां मिलणो आहे जेको साहब जो पुटु आहे।
मूंखे हुन खां नालो पुछणु विसरी वियो। वो सवेर निकिरी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं मंझंदि जो मोटी ईंदो आहे। पोइ मां हुनखे काथे ॻोल्हींदसि? मूंखे लॻे थो उन मां ई मुंहिंजो कमु थी वेंदो, मूंखे नौकरी मिलंदी। परीं घिटीअ में हिकिड़ी मस्जिद शरीफ़ आहे, तव्हांखे या उते मिलंदो या उन जे परियां हिकिड़ो वीरानो आहे, उते तव्हांखे मिलंदो। खातून तूं कंहिंजी पुछा थी करें? तालिब मूंखे चयो त का खातून दरवाज़े ते कंहिंखे ॻोल्हे रही आहे। हाँ मौलवी साहब, मूंखे हुन जे नाले जी त ख़बर नाहे, पर हू वज़ीर जो पुटु आहे। हू परीं घिटीअ में वॾो बंगलो अथनि। हुन जो को हुलियो वग़ैरह ॿुधाए? हुन जी अखियुनि में चमक हुई ऐं ॻाल्हाइण में नरमी हुयसि। सुवारी अथसि? न। मां सम्झी वियसि इहो शख़्स हुन परीं घिटीअ में आस्थानो ठाही वेठो अथई, कॾहिं कॾहिं निमाज़ पढ़णु ईंदो आहे। मूंखे हुन खां उन जो नालो पुछणु खपंदो। सर तव्हां हिते किथे अची वेठा आहियो? हेॾो वॾो बंगलो छॾे तव्हां हिते अची वेठा आहियो? नेट ॻोल्हे अचे लधई। सर मूंखे ॾाढो अजीब थो लॻे। माण्हू छा चवंदा त हिकु वज़ीर जो पुटु वीराननि में आस्थानो ठाहे वेठो आहे। हिते त सॼी काइनात आहे। काइनात त मुंहिंजो नालो आहे, पर मूं त तव्हांखे ॿुधायो ई नाहे। सीवी मां पढ़ियो हूंदव न? हा, मूंखे हिते सुकून मिलंदो आहे। सर एयर कंडीशन कमरनि खे छॾे तव्हांखे हिते सुकून थो मिले? काइनात गारे हिरा में बि त एयर कंडीशनर लॻल कोन हुआ ऐं भिटाई सरकार त वारी जे भिटुनि में लटिजी वेंदा हुआ ऐं असां उन्हनि जा फॉलोअर्स आहियूं। जेकॾहिं सुन्नत ते हलबो घणो कुझु मिलंदो। सर अव्हांजो रूह त वाकई फ़क़ीर आहे, जेको इहो सभु कुझु छॾण ते अव्हांखे सताए नथो। हा, अंदर में तो सुकून आहे, पर भिटाई साईं जे चवाणी त डम डहेलो ॾुखियो सिर में सोटा मारे, रोज़ पयो तो मगज़ खे सोटनि सां कुटे, हर क़िस्म जे आराइशुनि ऐं आसाइशुनि ॾांहुं पयो तो छिके, जेकी मुंहिंजे लाइ तमामु घणो आसान आहिनि। सिर्फ़ु मूंखे इरादे करण जी देरि आहे। सर फ़क़ीरी वाकई हिनखे चइबो आहे त इंसान वटि सभु कुझु हुजे ऐं उहो हुनखे छॾे ॾे, पर जेकॾहिं कंहिं वटि कुझु हूंदो ई न त पोइ फ़क़ीर सॾाइण में छा आहे? काइनात तूं ॾाढी होशियारु आहीं। सर मूं तव्हांखे दरख़्वास्त ॾिनी हुई, चाचू ऐं चाची रोज़ महिना था ॾियनि, न त मां तव्हांखे तंग बिल्कुलु बि न कया हा। ऐं उहो बि तव्हां पाण चयो हो न 8 ॾींहंनि खां पोइ अचिजां। सर मुंहिंजो हिते अचणु तव्हांखे बुरो त न लॻो? वाह जो कम खे लॻो आहे। दादर तूं
अचवे हाँ हाँ जरूर वेबो भला तुझी यारी की शिंदी नादर ही कायनात है वाकई लगे तो सॼी कायनात समोजी हिते आई आहे सर मां पोइ कॾहिं अचां तव्हां वरी तकलीफ़ न कजो तव्हांजी सीवी में तव्हांजी एड्रेस लिखियल आहे लेटर तव्हांखे तव्हांजी एड्रेस ते मिली वेंदो ठीकु आहे सर मूंखे इजाज़त ॾियो पर मुंहिंजी पार ते थियो वाह यार वाह असां बि चऊं था आख़िर चक्कर छा आहे जो अची न वीराने में पियो आहे सॼी सारी काइनात अची तुंहिंजे कदमनि में पवंदी त तूं असांखे किथे खंगंदे तुंहिंजी सोच बिल्कुलु ग़लति आहे कीअं न चवंदे अकेलो अकेलो जो रस्के खे खाईंदे त ईअं ई चवंदे न नादर माण्हू माण्हूअ जो आईनो हूंदो आहे तूं जेकॾहिं पंहिंजी सोच खे साफ़ सुथरो रखंदे त तोखे मां बि उजरो नज़र ईंदुसि मां न मञे ठीकु आहे दोस्त जेका मलामत असांखे तुंहिंजे तरफ़ां मिले थी क़बूलियूं था इहो बि हिकिड़ो पासो आहे पर तोखे असांजे इश्क जे इसरारनि खे सम्झण में देरि लॻंदी न यार यो कीअं थी सघे अड़े यार बाक़ी हाणे मां कूड़ थो बका हिकु ख़ूबसूरत छोकिरीअ सां कचरे में हुओ जीअं ई छोकिरीअ मूंखे ॾिठो पेरनि ते ज़ोर ॾिनई त पक सां ज़रूरु उहा छोकिरी हुन सां अॻु में मिलंदी हूंदी हा न तॾहिं त खुली थी ॻाल्हायूं यार फ़कीर रुगो ड्रामो अथई मूंखे त चकर को ॿियो थो लॻे त यार आहे त फ़कीर माण्हू इहो कीअं थी सघे आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे फ़कीर छाजो होको थो ॾे बाबा हे ॾिस कूड़ जे मुंहं में धूड़ सभिनी बीमारियुनि ऐं बुराइनि जी जड़ कूड़ आहे न कूड़ जे मुंहं में धूड़ वाह जो कम खे लॻो आहे भला कूड़ जे मुंहं में धूड़ या कूड़े जे मुंहं में धूड़ बाबा भली तव्हां बि पंहिंजा मतिलब कढो हूं बि क़ुर पाक जा ई माण्हू पंहिंजा पंहिंजा मतिलब कढिया तव्हां बि कढो आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत ॾिठई न हीउ फ़कीर छा चई वियो सभिनी बुराइनि जी जड़ कूड़ आहे या ॿियो त कंहिं ते बोतान हणण बि त ॾो आहे इहो सभु ज़ाहिरी ॾेखाव आहे चरिया अकेली छोकिरीअ खे ॾिसी चङनि भलनि जी गवाही थी वञे पर जेकॾहिं ईअं आहे त हुन ते ज़रूरु ॿीहर छापो हणिबो फिलहाल 4 ऑर्डर थी टिनि जा असांखे 2 तितर मिलियल बाक़ी हिकु तितर उन्हनि ॾे रहियल साईं तव्हां को फिक्र न कयो असुलु हथ में मिली वेंदो बाबा मूं अव्हांखे सीवी ॾिनी हुई बिल्कुलु ॾिनी हुई पर हुनजो ऑर्डर ज़रूरी आहे जी बाबा हूअ ज़रूरतमंद आहे ऐं हुन वटि डिग्री बि आहे ज़रूरतमंद ऐं अहलियत वारे माण्हू खे अवलियत ॾियणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे रियाज़ साहब तव्हां कहिड़ी दुनिया में था रहो ही उहो दौरु न आहे साईं पर बाबा खे जेकॾहिं ख़िदमत जो मौक़ो मिलियो आहे त पुटु हेॾो सारो थियो पर तुम अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो आहे बाबला मां जेकॾहिं हिकिड़ो अकेलो हिन अहलियत जे गॾु भॼां त बि ठीकु आहे पर हिते त रुॻो ड्रोड़ ई ड्रोड़ आहे बाबा साईं जेकॾहिं 50 ऑर्डर्स मां हिकिड़ो ऑर्डर बि मेरिट ते कढंदो त इन में तव्हांजी भलाई आहे रहंदो माण्हुनि में तव्हांजो मान वधंदो ख़ैर तोसां बहस करणु त अजाई आहे पर एतिरो त ॿुधाए बाबा उहा छोकिरी आहे केरु ख़बर न आहे वाह ईअं कीअं हूंदो जंहिं छोकिरी तोखे ख़बर न आहे ऐं उन लाइ एॾो क़ीमती ऑर्डर पियो वठी बाबा तोखे ख़बर आहे त अॼुकल्ह ऑर्डर जी क़ीमत केतिरी आहे ख़ैर मां हीअ ऑर्डर त करे छॾियो आहे पर ॻाल्हि ॿुध
हिन ऑर्डर जी क़ीमत वसूल करण खां सवाइ हुन छोकिरीअ खे न ॾिजांइ। अनंद हो छा? वाह जो कम के लगू आ साईं गलती तो तव्हांजी आ। ग़लती जा पुट इन जो ॾोह कोन्हे, इन जो ॾोह कोन्हे। त मारियो, तभी मारियो हुनखे, तभी मारियो, मारियो हुनखे, तभी मारियो। शरारत तव्हां कई आहे, तब न कया, न कया तूं। अॼुकल्ह शरीफ़ माण्हू जो को क़दुरु कोन्हे, को क़दुरु कोन्हे। हिते सभु चाहे, सभु जोरावर, को शरीफ़ माण्हू न। इन करे तूं हिन सां छेड़ो कर, कंटिन्यू 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 छेड़ो कर, लगातार लॻो रहो। साईं मां हिननि जहिड़ो शैतान न थींदुसि। पर असां शैतान आहियूं। शैतान खे शैतान चओ, तभी शैतान शराबत खे रुकटे। सर सर अवांजी वॾी वॾी महिरबानी। मां अवां जे लाइ मिठाई वठी आई आहियां। न न हिन जी कहिड़ी ज़रूरत हुई? सर हू छा आहे न, वॾी बेकरीअ जी मिठाई मां अफोर्ड नथी करे सघां, इन करे आम दुकान तां वठी आई आहियां। शायदि तॾहिं नथा खाओ। न न मुंहिंजो कतन इहो मक़सदु कोन हुयो। मिठाई त मिठाई हूंदी आहे, पोइ कहिड़े बि दुकान जी हुजे। सर मूं अव्हांखे ॿुधायो हुयो न त मां ॾाढी होशियारु आहियां, ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी थिए त हीअ ऑर्डर मूंखे मुंहिंजे मेरिट ते मिलियो आहे। सर मूंखे मिठाईअ ते चयल शाह साईं जो उहो बैत यादि अची रहियो आहे। जेकॾहिं इजाज़त हुजे त ॿुधायां? हा हा ॿुधाए। पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई, कान्हे कढ़ाई चखी जे चेत करे। आहियां न मां होशियारु सर? तूं होशियारु आहीं, सिधी आहीं, सादी आहीं, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त तूं दिलि जी उजरी आहीं। थैंक यू सर। सर अव्हां खां हिकु ॻाल्हि पुछां? हा हा पुछ। सर अव्हां सभु कुझु छॾे हिते छो अची वेठा आहियो? काइनात ख़ुदा जी राह में ॾुख ॾिसणु सुखनि जो वसीलो आहिनि, ऐं सुख कतन इहो न आहे त मां गाॾियुनि में घुमां ऐं बंगलनि में ऐश कयां। काइनात अंदर जो सुख ई कुझु ॿियो आहे। रोअण पुठियां खिलणु नसीबु थियणो आहे, ऐं सदोरो इंसानु उहो आहे जेको पंहिंजे पछाड़ीअ जी बहितरीअ ते नज़र रखंदो हुजे। इंसान जे अंदर में ॿ होज़ हूंदा आहिनि, हिकिड़ो दिलि जो ऐं ॿियो बदन जो। दिलि बदन जे होज़ में घिरण सां गदिली थी पवंदी आहे, ऐं बदन दिलि जे होज़ में घिरण सां पाक थी पवंदो आहे। पर सर इहो सभु कुझु तव्हां पंहिंजे बंगले में बि वेही करे सघो था, आई मीन पंहिंजे कमरे में। तूं सही थी चवीं, पर मूंखां उन्हनि जी किरत ॾिठी नथी थिए, ऐं खामखा मुंहिंजे अंदर में क्रोध ऐं गुस्सो थो पैदा थिए। मां मालिक साईं सां रुजू करण जे बदिरां उन्हनि जे ग़लति कार्यनि जे करे उन्हनि सां उलझी थो पवां, ऐं मां पंहिंजे मक़सद तां हटी थो वञा। ॾिस असां बि कहफ़ बि दकियानूस जी मजलिस में रहण बदिरां ग़ार में रहणु पसंदि कयो न। सर तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे शर्मिंदगी थी थिए त मूं अव्हां सां कूड़ ॻाल्हायो। सर मुंहिंजूं ॿियूं भेनरूं न आहिनि, मां अकेली आहियां,
ऐं पंहिंजे चाची जे घर रहंदी आहियां। वाह अड़े दोस्त, तूं त लिक रुस्तम निकिती। ज़ल्म हिते मिठाई पई आहे, निकाह करे छॾियो छा? काइनात तव्हां भली हलो। तू तो वे न ब बोल असां भी बोल। अरे आखिर असां भी न जा यार आहियूं। काइनात तुंहिंजी दिलि छा थी चवे? सर मां वञण थी चाहियां। तव्हांजा ही दोस्त बिना सोचण जे ॻाल्हाईंदा आहिनि। वाह जो कम के लगवा दोस्त। यार तू कहिड़ो दोस्त आ? हेॾी सारी हसीन छोकिरी सां अकेले दोस्ती कई अथई ऐं उनजी धप ते अची असीं हिते था पहुचूं। तू उनखे बि बजाए थो छॾी। तव्हां कॾहिं पंहिंजे दिमाग़ जे हिन हिसे खे वॉश कंदो? अड़े जेतिरो दिमाग़ असांजो तेज़ थो हले ओतिरो दुनिया में कंहिंजो बि नथो हले। हूअं बि पाण में वेठा आहियूं। हीअ मिठाई छाजी आहे? खेसि नौकिरी मिली आहे, हुन ख़ुशीअ में खणी आई हुई। उहा नौकिरी हुनखे पक था तो ई वठी ॾिनी हूंदी। छो न? मतिलब मां मतिलब ई न आहियां प्यारा। हिकु त तव्हां किस्तनि में डिग्रियूं वरितियूं, ॿियो सप्लीमेंट्रियूं, टियों वरी सी ग्रेड। ऐं जेको तव्हां पढ़ी आहियो मां उन खां बि चङी तरह वाक़ुफ़ु आहियां। उहा होशियार बि आहे ऐं मजबूर बि आहे। तव्हां छा में मजबूर आहियो? है मजबूर आहे, आशिक़ मजबूर आहे। असां बि हुजूं तुंहिंजा माशूक़ त असांखे ऑर्डर वठी ॾे। हाणे वधीक बहस न कयो, छॾियो इहो मौज़ू। छॾियो हिन मौज़ूअ खे। अड़े यार हुन ते अहिड़ा के फिणा पड़िया अथई जो हिते थी अची पहुचे। ऐं तो पाक पोतर थी घटी वञे ईअं न। ॾिसो तव्हांखे छा थो लॻे त मां नफ़्स परस्त आहियां? नफ़्स परस्त न हूंदे सुणो त सूंह परस्त पक्का हूंदे। दादर सूंह त मालिक जो परतव आहे ऐं औरत बिना सबब जे माशूक न आहे। तव्हां ईअं न सम्झो त मुंहिंजो नफ़्स कुझु छुड़वा ॻुठा आहे ऐं बते तो किरड़ कांडेरा खाईंदो। मौला अली जो फरमान आहे त तव्हांजे नफ़्स जी क़ीमत जन्नत आहे ऐं उनखे इन खां घटि क़ीमत ते विकिरो न कजो। पोइ मां कीअं तो एतिरो सस्तो सौदो करे सघां? मार्फत जो बाग़ माणण जे लाइ मूंखे मंज़िल ते पहुचणो आहे। इन करे तव्हां हरगिज़ इहो न सम्झो त कोई उठ जी बाग़ मुंहिंजे हथ में न आहे। हिन उठ जे मथां हिकु शरीफ़ रूह सवार आहे। तव्हां पंहिंजे ज़हन मां गंद कढी छॾियो त उजरा थी पवंदो। पुत्र सभु तुंहिंजा नाटक आहिनि। उर्दू में चवंदा आहिनि न, रंगे हाथों न पकड़ा तो हमारा नाम नहीं। असीं बि तुंहिंजा यार आहियूं। तोखे हिन ढोंग मां ज़रूरु ॿाहिरि कढंदासीं। तव्हां ॿई भला मूंसां छो नथा शामिल थियो? हा तूं शामिल कंदे त असीं शामिल थींदासीं न। ॿुधाए कॾहिं ईंदी? बेवकूफ़ो मां छोकिरीअ जी ॻाल्हि नथो कयां। मां चवां थो त कुझु टाइम कढी इन दुनिया जे अटकलनि खे तलाक ॾेई वेहो अचे रब करीम जो ज़िक्र फ़िक्र कयो। छो त हुन जे ज़िक्र सां ई दिलनि खे सुकून मिलंदो आहे। वरी उहा ई ॻाल्हि, असां वटि टाइम कोन्हे। हल दोस्त, अफ़सोस आहे, तमामु घणो अफ़सोस आहे त जंहिं मालिक तव्हांखे ज़िंदगी ॾेई हिन धरतीअ ते मोकिलियो ऐं टाइम ॾिनो ऐं तव्हां वटि उन मालिक जे लाइ टाइम कोन्हे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे।
सोई सो पसे ते संदे सो जिरे अल्लाह अल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाह। अची वियो? जी। ही कुछ सामान घुराए जो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। गंजन मालिक जा सुभाणे जा बाग सुभाणे सा। जो साओ सुकाए आनो लबलती फुचवे आनो लबलती फुचवे भला जो चावर करो चारी पुलाव सीन पारे उमर आराड़ी सी फर्ज वाजिब सुन्नतूं तिनों तर तुम पा तो बसंदी तस्बीह पढ़ण साण पुजा नागा पंहिंजे न सके का सही राह सवा तसंधी दोज़ कबा वाह जो कम के लगो आ साईं। इनमें खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हुतो अची चौंप लाइ बगल में विझी पहिरें वांगुरु हलियो आहीं। असांखे ॿुधाए आख़िर आहे छा? छो तव्हांखे ख़बर न आहे त हिन गिची में कंहिंजो घर आहे? हा हा साईं, हिते त ॿिन्ही तरफ़नि ना घर आहिनि। हिकु पासे ॾांहुं सिपाहीअ जो घर आहे ऐं हुनजे भरिसां सेठ लक्ष्मण दास जो घर आहे ऐं हुनजे विच में सलेमान बाबा जो घर आहे। बस बस मां सम्झी वियुमि। पक सां सलमान बाबा जो घर आहे तॾहिं हिन ईअं कयो आहे। हा शकील, तूं बिल्कुलु सही सम्झो आहे। छो त इहो मां ॼाणा थो त सुलेमान बाबा जो मालिक साईं जे अॻियां केतिरो दर्जो बुलंद आहे। केतिरा ई माण्हू मिसकीनी हाल में अंग उघाड़ा दुनियादारी खां बिल्कुलु कटियल हूंदा आहिनि, पर ही लोग उन्हनि जी उॾाम खां अणवाक़ुफ़ हूंदो आहे। इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, हूंदो कुझु बि न आहे। तूं बिल्कुलु सही थो चवीं। छो त आर्ट वारे जी ॻाल्हि साइंस वारो न सम्झंदो आहे। फिज़िक्स ऐं मेटाफिज़िक्स सियासतदाननि जे वस खां ॿाहिरि आहे। अहिड़ी तरह मालिक जी हिन दुनिया में उनजा अनेक रंग आहिनि जेके जोड़ो रंग लॻे, पर तव्हां त बेरंग आहियो। तव्हांखे कहिड़ी ख़बर त मूंखे हितां बूट लाहे गुज़रण मां छा मिलंदो आहे? तव्हां बि लाहियो बूट, कयो पेर उघाड़ा, गुज़री ॾिसो त ख़बर पवे। सिधो सोचो न यार, तूं असां खां टोक जो बदिलो थो वठी। न नादर न, हरगिज़ न। मुंहिंजो मतिलबु इहो कतन कोन्हे को। मां त चवां थो त तव्हां बूट लाहियो, तव्हांजा बूट मां थो खणा। तव्हां हिकिड़ो दफ़ो हली त ॾिसो। काई ज़रूरत न आहे। तूं असांखे बेवकूफ़ थो बणाए। तो इहो सभु ड्रामो कयो आहे। शकील, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे ड्रामो करण जी? ही त प्यार जो पंधु आहे। जेको हले त हले, जेको न हले त हुनजी मर्ज़ी। आसमान वारो ई कंहिं ते ज़ोर नथो हलाए पियो। हुन बि रस्ता ॾेई छॾिया आहिनि, सुठाई अजाब त बुराई अजाब। इहो डिपेंड करे थो माण्हूअ ते त उहो कहिड़ी तो सिलेक्शन करे। यार तुंहिंजी ॻाल्हि मां त ईअं थो ज़ाहिर थिए त असां ॿई ग़लति आहियूं, ईअं न? नादर, मां केरु थींदो आहियां कंहिंजे लाइ फतवा ॾियण वारो? जेको जिते आहे उहो पाण खे उते सही थो सम्झे। मां कंहिं ते एतिराज़ छो कयां? ऐं मां त बिल्कुलु एतिराज़ न कंदुसि, छो त जंहिं पहिरें ॾींहुं एतिराज़ कयो उहो अॼु ॾींहं ताईं लानती आहे।
इन करे मां कंहिं बि एतिराज़ जी कड़ी थियणु नथो चाहियां। जेकॾहिं तव्हांखे आहे भली कयो। यार नादर, ख़बर पई हिन जे ॻाल्हि में इहो साबित थियो त असां ॿई शैतान आहियूं। अरे तू कारे गुम थी वियो है? न फोन न राब्तो। राब्ता तो उसे करता है जिसे तोड़ा जाए। हम जहाँ भी रहे तेरी याद सलामत रही। यार इहो त बस न रक्षण जे पुठियां लिखियल हूंदो आहे। इहो न यादि थो रखे, पर इहो त ॿुधाए वियो काॾे हुए? यार वॾो हथ हणो वियोसि पर नाकाम वियुसि। अरे यार हथ हणो किथे फांसी पई न त ॿुधाइजांइ। रियाज़ जो पीउ वज़ीर आहे, इहो वरी कॾहिं कमु ईंदो? जाई हा यार, रियाज़ किथे आहे? वई ई कम खां हुन त यार टेंशन ई मटाए छॾी आहे। छा मतलब? मतलब इहो हमरा हाणे दुनिया खे तलाक ॾियण जी मूड में आहे। अरे सुल्तान बाबू जो शेर ॿुधो नहीं जा? अलाए यार, हू पाण खे बिटाई साईं फ़कीर थो सॾाए। ऐं ॿुध, हिकु हसीन छोकिरीअ सां चकर अथसि, पर बास ई नथो। चवे थो त मां नफ़्स जो ग़ुलाम न आहियां, तव्हां अॼु मूं ते इल्ज़ाम था आणो। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे यार? हीअं दवा को कयूं? इहो वरी कीअं? अॼुकल्ह मुंहिंजी दोस्ती बिलो सां आहे, बिलो सां। बिलो? अड़े हुआ छा? वो किसी और के दामन की कली है लेकिन मेरी रातें उसकी खुशबू में रची रहती है। पोइ उहो छा कंदी? ख़र्ची ॾेई था रियाज़ ॾे मोकिलियो, पाणे पधरो थी पवंदो। त पोइ देरि छा जी? असां ते जाना बिलो दिगर, किन किन जाना बिलो दिगर, असां ते जाना बिलो दिगर। मुर्ग तुंहिंजी मोल मिठा, मुर्ग तुंहिंजी मोल मिठा, जीवन रंग रतोल मिठा, मुर्गी मिल। प्यार जा बटड़े बोल मिठा, प्यार जा बटड़े बोल मिठा, जीवन रंग रतोल मिठा, मुर्गी मिल। मुर्ग तुंहिंजी अनमोल मिठा, मुर्ग तुंहिंजी अनमोल मिठा, जीवन रंग रतोल मिठा, मुर्गी मिल। दोस्तो मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जंहिं अलाह जे ज़िक्र में हिलावत जी दावा कई ऐं हिन दुनिया सां प्यार रखियो त उहो धोखे में आहे। ॿुधो, जंहिं इबादत में इख़लास जी दावा कई ऐं चाहे थो त माण्हू मुंहिंजी ताज़ीम कनि त उहो बि धोखे में आहे। ऐं राहगीरो, जंहिं पंहिंजो पाण खे झुकाइण बिना अल्लाह जी मोहबत जी दावा कई त उहो बि धोखे में आहे।
फ़क़ीर साईं जेको तव्हां चयो आहे सच चयो आहे ऐं बेशक सच आहे उहो। ऐ दोस्तो, असांजे महबूबे ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजी उम्मत ते हिकिड़ो अहिड़ो ज़मानो ईंदो जो हू 5 ॻाल्हियुनि सां मोहबत कंदा ऐं 5 ॻाल्हियुनि खे विसारे छॾींदा। हिकिड़ो त दुनिया सां मोहबत कंदा ऐं आख़िरत खे विसारे छॾींदा। ॿियो त माल सां मोहबत कंदा ऐं हिसाब किताब खे विसारे छॾींदा। टियों मख़लूक सां मोहबत कंदा ऐं ख़ालिक खे विसारे छॾींदा। चौथों गुनाहनि सां मोहबत कंदा ऐं तौबह खे विसारे छॾींदा। पंजों महलातनि सां मोहबत कंदा ऐं कब्रिस्तान खे विसारे छॾींदा। कब्रिस्तान खे विसारे छॾींदा। आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे। तुझे हिजर फिराक में माहे लका न की गम थो वञे न की दम थो वञे। तुझे हिजर फिराक में माहे लका न की गम थो वञे न की दम थो वञे। बिलो तुंहिंजे आङुरनि जी छांव सां मुंहिंजे सॼे ॾींहं जा थकल ई वेंदा आहिनि। ऑफिस में तुंहिंजी तांग ॾींहुं कटे राति कंदो आहियां। तोसां गॾु हूंदे अलाए छो तुंहिंजी यादि ईंदी आहे। बिलो अॼुकल्ह मां अलाए छो हिकु अजीब कैफ़ियत मां थो गुज़रां। एतिरी जे मूंसां दिलि अथई न, मूंसां शादी छो नथो करी? मां बि ते बेज़ार थी पई आहियां। वरी शादी जी ॻाल्हि यार, एतिरी तकड़ छो थी करी? सब्र कर जाना, शादी करे वठंदासीं। जमाल, मूं तोसां प्यार कयो आहे। जे तुंहिंजे मन में का खोट आहे त मूंखे ॿुधाए। मुंहिंजो एतबार न विञाइजां। जाना, मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ का बि खोट न आहे। चरी तूं त मुंहिंजे ख़्वाबनि जी शहज़ादी आहे। समझे कौन हाणे ॿुधायो छा करणो आहे? जाना बस हिकिड़ो ड्रामो करणो आहे। ड्रामो करणो आहे टीवी ते? न न, असल में ॻाल्हि इहा आहे, असांजो हिकु दोस्त आहे, प्यारो बि ॾाढो आहे, पर वाह जो कम खे लॻो आहे। हमरा खे त असांजी यारीअ में मज़ो ई नथो अचे। महल छॾे वीरानी वसाई ते सॼो ॾींहुं, कॾहिं कॾहिं त सॼी राति बि अकेलो वेठो हूंदो आहे। उनखे थोरो ऐं हा, उन वटि हिकु छोकिरी बि आहे ऐं चवे थो त मां मस्जिद जो ककु आहियां। तूं हिकिड़ो कमु कर, तूं पंहिंजे जलवनि सां हुनजे रूह खे ज़ख़्मी कर ऐं पोइ अची असांखे ॿुधाए त हुनजो ईमान केतिरो मज़बूत आहे। पर जे हू ईमान जो कचो निकिरी पए ऐं मुंहिंजी पत पुरज़ा थी पए त पोइ हुनजो मुआवज़ो केरु ॾींदो? असां आहियूं न। इन लाइ ही कुझु रक़म आंदी आहे तुंहिंजे लाइ। छो थोरी आहे? हा बिल्कुलु थोरी आहे। त पोइ ठीकु आहे, कुझु ॿी रक़म बि तव्हांखे मिली वेंदी। ठीकु आहे, पर वञिणो किथे पवंदो? असां तोखे हुनजे आस्ताने ते छॾे ईंदासीं। ऐं ॿुध, उहा ॻाल्हि त चवेसि न, असां इर्द गिर्द थोरे फ़ासिले ते मौजूदु हूंदासीं। तूं हिकिड़ो रुगो कमु कजांइ, जॾहिं तुंहिंजी पत पुरज़ा थिए ऐं रियाज़ पंहिंजे ईमान खे अलविदा चए त पोइ असांखे मिस कॉल ॾिजांइ।
त सग सुधो उनखे झलींदासीं। न दोस्ती न तकल्लुफ, न दिलबरी न खुलूस, कोई किसी का नहीं, आज सब अकेले हैं। हेॾी काॾे वठी आया आहियो? छा तव्हांजो दोस्त हिते रहंदो आहे? वाह जो कम खे लॻो आहे। ओ हुन जो पोयां हिकु नंढिड़ो आस्थानो ठहियल अथसि, तूं ओॾे हली वञ, तोखे तस्वीर ॾेखारी न सुञाणे वठिजांइ। असां हितां पर भरो हली बीहूं था ऐं अटकल सां मिस कॉल ॾिजांइ। अॼु वाह जो यार खे पकड़ींदासीं। फ़कीर तो सॾाए, अॼु ख़बर पवंदी हुनजी। अॼु तुंहिंजो कमाल ॾिसणो आहे। अड़े कमाल छा ॾिसंदेसि? हिन जी अखियुनि में मूमल वारा अलमास अथई, अलमास। रुगो पहुचण ॾींसि। हाणे बस बि कयो, बस तव्हां होशियार रहिजो। हलो कंहिं होटल ते हली वियूं, पोइ हुनजी मिस कॉल जो हली इंतज़ार था कयूं। बिलो जी मिस कॉल, लगे तो कम थी वियो। उथो, अॼु रियाज़ जी फ़कीरी जी ख़बर पइजी वेंदी त कहिड़े किरणे फ़कीर आहे। यार मां नथो हली सघां, मुंहिंजे घरां फ़ोन अचे। ओके ओके। हिते त कोई बि कोन्हे। चइबो त वारो घुसाए वियो। असांखे बि हुनजा पोल पधरा करणा आहिनि। त तुंहिंजो टाइम विञायोसीं, इन ॾंड में हल त कंहिं सुठे रेस्टोरेंट ते तोखे लंच करायूं। न न, बस मूंखे छॾे अचो, वरी ॿिए भेरे। मुंहिंजे ॼार मां निकिरी आख़िर काॾे वेंदो? अॼुकल्ह अवाम जो मौजूदा हुक्मरान तां एतमाद खजी वियो आहे। अजीब बेचैनी अवाम में। तव्हांजो छा ख़्याल? अरे यार हिन जी बेचैनी लाइण सफ़ा सवली आहे। उहो वरी कीअं? केतिरी बि अवाम में बेचैनी हुजे, सदन कम थियनि या न थियनि, इंसाफ़ मिलनि या न मिलनि, बाबा अवाम खे खणी हज़ार शिकायतूं हुजनि, पर हुन जो हल हे आहे त असांजो पार्टी लीडर हिकु दफ़ो रुगो जलसो करे न, वरी अवाम 6 महीना निंड पियो हूंदो। चङी जाइ थो। अरे यार सियासत लफ़्ज़नि जी रांदि आहे, पर इहो त अहिड़ो को लीडर ॿुधाए जंहिंखे अवाम जो दर्द ॿुधो पियो। कमाल साहिब, भला कॾहिं खां सच ॻाल्हाइणु शुरू कयो अथव? ख़बर सभु आहे, पर अवाम सां तोते वारियूं अखियूं रखणी थी पवनि। हा यार जाई, तवारो पुटु किथे आहे? सियासत जो शौक़ु अथसि या पढ़ाई पई थी हलेसि? अड़े ॿिया ॿुधो नथी, चङनि पुठियूं ढिला, ढिलनि पुठियूं चङा, सो मुंहिंजो पुटु खरी ख़राबु थी वियो वीचारो। भला उहो वरी कीअं? अड़े यार सॼो ॾींहुं मस्जिदूं, झंग, वीराना, दरगाहनि ते पियो थो वते रुलंदो। मूंखे त यार ॾाढी गणती आहे। मां त सभु कुझु हुनजे लाइ थो कयां, मूंखां पोइ इहो सॼी मिल्कियत केरु संभालींदो? माण्हू केॾो त भुलियल आहे, औलाद लाइ माल ऐं मिल्कियत त छॾे थो वञे, पर उनखे इल्म ऐं इश्क जी दौलत खां महरूम थो करे हले, ऐं हू इहो ई थो सम्झे त पैसो उन लाइ सभु कुझु आहे। पर अबा अहिड़े पीउ जे मरण खां पोइ उहा औलाद
जुआ शराब ऐं अयाशिन में उहा दौलत लुटाए वञी फुटपाथ ते थी किरे। बाबा तव्हां बिल्कुलु सही था चओ। पर पुट खेनि अहिड़ो इल्मु सेखारनि जेको चोरी न थी सघे ऐं अहिड़ो इश्क ॿुधाइनि जंहिं सां उन्हनि जी दुनिया ऐं आख़िरत मोचारी थी सघे ऐं अहिड़े इश्क सां मुस्लमान मोमिन जे दर्जे ते पहुची हक़ीक़ी महराज खे वञी पहुचे। बाबा मुसलमान ऐं मोमिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? बाबा हिकिड़ी अखर जो फ़र्क़ु आहे। मुसलमान उहो आहे जेको अलाह साईं खे मञे ऐं मोमिन उहो आहे जेको अलाह साईं जी मञे। हाणे फ़र्क़ु खे ऐं जी जो आहे। हर मुसलमान अलाह ताला खे त मञे थो न, पर मोमिन अलाह ताला जे हुकुम खे जी चवण वारो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बाबा तव्हां बिल्कुलु सही था चओ। पुट मां बि कमकार करे कुझु थकिजी पियो आहियां ऐं तूं बि हाणे आराम कर। मां हाणे हलां थो। जनाब पुछी सघां थो अवां जी टोक जो राज़? दोस्तों माफ़ कजे, ख़बर पई आहे त अॼुकल्ह ॾाढो बिलो ते महिरबान आहियूं। अलाए बिलो तो ते महिरबान। ताड़ी हमेशा ॿिनि हथनि सां वॼंदी आहे। हा, पर उहे हथ ॿई हमेशह साॻिया नथा रहनि। शायदि हिक ते दौलत जो रंग चढ़ियल आहे ऐं ॿिए ते मजबूरीअ जी मेहंदी। शाइरी त हमेशह मूं ई कई आहे, पर तुंहिंजे लफ़्ज़नि में एॾी गहराई। बिलो सां इश्क जी चोट खाधल अथई या रकाबत जो रंग? चीनी हथां भॼण में देरी नथा कनि। उहे बि बाज़ारी, कुझु ॾो उन्हनि ॾे, कुझु असां ॾे। विरह बि ॿार न खणी सघियासीं। ओह, मां सम्झी वियुसि। बिलो खां वधीक बेवफ़ा जी बुई मूंखे तोमां थी अचे। हालांकि मुंहिंजी मुलाक़ात खे एतिरो अरसो नाहे थियो, पोइ बि मां सम्झां थो त ॾेठि तो में ई आहे। न त हू त बादशाहज़ादी आहे, नंढी वॾी ग़लती खे त ॾिसंदी ई नाहे। हा, तूं ठीकु थो चवीं। दिलि जे हसरतुनि जा महल जॾहिं खंडर थी वेंदा आहिनि त का बि तमन्ना बाक़ी न रहंदी आहे। ख़ैर तूं वञ, वक़्ति तोखे बि सेखारे छॾींदो। आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे। ही ॾिसो, अलाह साईं फरमाए थो त मुंहिंजी ज़मीन ते आकड़जी न हलो। न तव्हां हुनखे ॾारे सघंदव न फाड़े सघंदव ऐं जबलनि जी ऊचाईअ खे तव्हां न पहुची सघंदव। उहा वॾाई कहिड़े कम जी? उन माण्हूअ जे घुमण ते कहिड़ी वॾाई जंहिंजे पेट में गंद हुजे? इन खां वधीक कहिड़ी ॻाल्हि चवां जो शहर में अज़ान थी अचे त हिकिड़ो दुकान बि बंदि नथो थिए ऐं जॾहिं गोलीअ जो आवाज़ अचे थो त समूरो शहर बंदि। समूरो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे? आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे? उते छो बीठा हो? अचो अचो वठो हाँ वठो। हलो 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 हे वठो हे वठो ये वठो हे तव्हां ही मां इन करे विरायो भई मूं अलॻि सां ध्यान दी मूंखे
नौकरी मिलंदी त मां टॉफी मिलाईंदमि ऐं मूंखे नौकरी मिली वई हाणे तव्हां सभिनी लाइ टॉफियूं ठीकु आहे ही वठो हे तुंहिंजे लाइ तव्हां वटि रियाज़ साईं जी महिरबानी सां मूंखे नौकरी बि मिली वई ऐं पहिरीं पघार बि मिली वई हाणे त चाचू ऐं चाची बि ख़ुशि आहिनि पैसे में एतिरी ताक़त छो आहे रिश्ता नाता पैसनि खां सवाइ बेमाना छो आहिनि हाणे हाणे त मां चाची जी नूरे नज़र आहियां अॻु में कीअं ॻाल्हाईंदो हुयो ऐं हाणे हाणे हुन जे लहजे में केॾो मिठास आहे हा मिठास त रियाज़ जे ॻाल्हाइण में बि आहे केॾो सुठो नौजवान आहे जेकॾहिं मूंसां